शादी जा इस्लाम मुताबिक केड़ा फायदा है? पहले नंबर ते फायदो यो आ जो शादी नबीयन जी सुन्नत, मदीने वाले साईं जी सुन्नत। आका करीम फरमायो त निकाह मिन सुन्नती, निकाह मोहम्मद करीम जी सुन्नत। फमन रग़िबा अन सुन्नती फलैस मिन्नी, जेको जानी वाणी बगैर के मजबूरी जे बगैर के लाचारी जे शादी नथो करे, साईं फरमांदा फलैस मिन्नी, यो मुंहिंजो न आहे। मदीने वारो साईं फरमाए थो मिसाल जी ॻाल्हि हाणे हिते मोदर खान पालारी जे ॻोठ में ही छनो लॻो पियो आहे। मां चवां थो भाई जेके पालारी आहिनि से में होॾिया निकिरी वञो। हिन छने में सिर्फ़ पालारी वियो। हिकिड़ो माण्हू ॿाहिरि बीठो आहे चए थो मां पालारी आहे, पर हुनखे अचणु नथा ॾियनि। छो? वॾे साहब चयो आहे त इहो पालारी न आहे, हिनखे न अचणु ॾियो। मिसाल भॻवान खे सम्झाइण जे लाइ मिसाल ही असां हुज़ूर जा गुलाम आहियूं, मदीने वारे साईं जा उम्मती आहियूं। हुज़ूर फरमाइनि था मुंहिंजी उम्मत आहे। पर हिकिड़ो माण्हू आहे कलमो बि पढ़े थो, मुस्लमान बि सॾाए थो, पर बग़ैर के मजबूरी जे शादी नथो करे। साईं फरमाइनि था हिनखे कढो, मुंहिंजी जमात जो न आहे, मुंहिंजी उम्मत जो न आहे। ॻाल्हि समझी? इहा का मामूली ॻाल्हि न अथव। छन्ने वञा थी करे कंहिंखे चइजे तूं पालारी न आई निकिरी वञ, केॾी वॾी ज़िल्लत थींदी। क़यामत जे ॾियारे मदीने वारो साईं फरमाए त तूं मुंहिंजो उम्मती न आई, निकिर मुंहिंजे जमात में जा। सुभान अल्लाह। ॾिठा त साईं सरकार फरमायो त जेको बग़ैर मजबूरी जे बग़ैर उज़र जे शादी छॾे जे शादी न करे, इहो मुंहिंजो न आहे। हिकिड़ो माण्हू मिसकीन आहे, पैसो रोकड़ कोन्हे, घर हलाइण जी तौफ़ीक़ कोन्हे, या संग नथो मिले, या रुकावट आहे, उहा मजबूरी आहे। पर वरी का मजबूरी न हुजे ऐं शादी न करे, निकाह न करे, त साईं फरमाइनि था इहो मुंहिंजो उम्मती। ऐं मदीने वारे साईं फरमायो त जेको शादी करे थो मन तज़व्वज फ़क़द इस्तकमलिल ईमान, जे शादी कई हाणे उनजो ईमान मुकम्मल थी वियो। ये ॻाल्हि वरी ॿुधाए। मन तज़व्वज फ़क़द इस्तकमलिल ईमान, साईं फरमाइनि था जे शादी कई, जे निकाह कयो, हाणे उनजो ईमान मुकम्मल थियो। माना शादी न हुयसि त हुनजो ईमान मुकम्मल, नमाज़ पढ़ी पे पर ईमान मुकम्मल न हो, मके बि वियो ईमान मुकम्मल न हो, हज बि कई, ज़कातूं ॾिनई, ख़ैरातूं कयई, मदीने जो दीदार बि करे आयो, पर शादी न आहे। मदीने वारो साईं थो फरमाए त हिनजो ईमान मुकम्मल न आहे। जॾहिं निकाह करे थो हाणे हिनजो ईमान मुकम्मल। उनखे इबादतुनि जो इज़ाफ़ी अजुर थो मिले, उनखे नेकियुनि जो इज़ाफ़ी अजुर थो मिले। इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। छड़े तूं 1000 रकातूं ऐं शादी शुदा जी हिकिड़ी रकात जो अजुर मथे अचे। 1000 रकातूं त तव्हां पढ़ंदा हूंदव, मूंखे पक्का। जेकॾहिं को तव्हां मां 1000 रकातूं न पढ़े पर छड़ो आहे, उनखे 1000 रकातुनि जो अजुर मिलंदो, सवाब मिलंदो 1000 रकातुनि जो, पर जॾहिं अदा कंदो त अजुर मिलंदो न। साईं फरमाइनि था सगरो शादी शुदा हिकिड़ी रकात पढ़े त छड़े जे 1000 रकातुनि जो अजुर उनखे मिलंदो। खबर त छाजे करे ये जेके अचनि थियूं घर में मिनट छिकिन थियूं। चढ़ो माण्हू आज़ाद न रोअण वारी, न पिटण वारी, न को चो चो करण वारी, पर जेॾीमहिल शादी थिए थी त ज़िम्मेदारियूं वधी वञनि थियूं। ख़र्च पको लटो
कुकुर सब कुछ ॾियणो आहे घर बि खपे साईं फरमाइनि था त छड़े के 1000 रकातुनि खां शादी शुदा जी हिकिड़ी रकात जो अजर अञा वधो ऐं टियों फ़ाइदो शादी जो आहे शादी में सुकून राहत अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो आहे त वजअल बैनकुम मवद्दतन व मुहब्बा तव्हां जे लाइ अल्लाह ताला मोहब्बत ऐं मवद्दत पैदा कई आहे ज़ालुनि जे अंदर घरवारी जेकॾहिं तबियत जे मुआफ़िक़ मिली वञे न तबियत जे मुआफ़िक़ घरवारी मिली वञे त ज़िंदगी खुशहाल बणिजी वेंदी आहे खुशगवार ज़िंदगी बणिजी वेंदी आहे गणतियूं फिकुर सौदा निकिरी वेंदा आहिनि ज़हन जा टेंशन ख़तम थी वेंदा ज़हन जूं परेशानियूं ख़तम थी वेंदियूं डिप्रेशन जी बीमारी दिल जी बीमारी ब्लड प्रेशर जी बीमारी खे घणो करे त ज़ाल मिलण सां सुकून मिली ऐं शादी सां नस्ल जो वाधारो आहे नस्ल औलाद थींदो तव्हांजी पुठ पधरी थींदी अदा हे कंहिंजो पुटु आहे हे अदा फलाणे खान जो पुटु आहे हे फलाणे खान जो पुटु आहे हिकिड़ो माण्हू ॼाओ शादी न कई औलाद न थियो पंहिंजो ज़िंदगी में भले वॾो अमीर थी वियो ताजिर आहे तवंगर आहे मालदार आहे पैसे रोकण वारो पर औलाद न आहे मरंदो उनजो नालो दुनिया तां वेठो पर जंहिंजो औलाद हूंदो ऐं औलाद चङो हुजे साले हुजे त उहो पीउ माउ मरण खां पोइ बि जहिड़ा आहिनि उन्हनि खे अजर ऐं सवाब ॻाल्हि सम्झी ज़िंदगी जो बका जहान जी आबादी शादी जे ज़रिए नस्लनि जो बका माशाअल्लाह हिकिड़ो पालारी आहे उनखे पंहिंजो 5 पुट ॼावा वरी उन हिकिड़े खे 5-8 पुट ॼावा हाणे उन हिकिड़े जो वरी अॻिते वञे ॻोठ सॼो आबाद बरकत विझे जी आदम में त हिकिड़ो हो न ॾाढी हवा में त हिकिड़ी हाणे घणा माण्हू थिया नस्ल वधे थो ज़मीन जी आबादी थिए थी इन जे करे मदीने वारे साईं फरमायो त शादियूं कयो ॿार ॼणियो खणा थियो मां मोहम्मद करीम पंहिंजी उम्मत जी खणाई जे मथां फ़ख़ुर करो क़यामत जे ॾियारे में जॾहिं उम्मतूं गॾु थींदियूं न अल्लाह जे साम्हूं रब फरमाईंदो सिफ़ूं लॻायो मदीने वाले साईं जी उम्मत हूंदी ऐं बाक़ी जेके नबी 1.25 लख नबी उन्हनि जी उम्मत हूंदी 40 साईं फरमायो वालो कच्चो ॿार किरी पियो ॿार पेट मां 9 महीने ॼमंदो आहे पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे माई वीचारी खां कच्चो ॿार किरी पवंदो आहे साईं फरमाईंदा इहो कच्चो जेको ॿार किरी पियो न 6 महीने 7 महीने 8 महीने कच्चो किरी पियो मुअल जाओ पर जिस्म ठही वियो आहे क़यामत जे ॾियारे इनखे मुकम्मल इंसान बणाए मुंहिंजी उम्मत में शामिल कयो सुभान अल्लाह हिकिड़ी अजीब हदीस आहे मुड़े तवज्जो कयो मां ॿुधायां हिकिड़ो कचड़ो ॿार किरी पियो क़यामत जे ॾियारे में उनखे मुकम्मल इंसान करे अल्लाह ताला बीहारींदो उन जा पीउ माउ मुजरिम हुया ॾोहारी हुया गुनहगार हुया बदकार हुया उन्हनि खे आर्डर मिलंदो त हिन पीउ पीअण माण्हू खे वञो दोज़ख में विझो जेॾी महिल मलाइक उन जे पीउ माउ खे वठी जहन्नम ॾे हलंदा त उहो कचड़ो किरियल ॿार जेको मुकम्मल इंसान थी खड़ो थींदो उहो चवंदो मौला मां पंहिंजे पीउ खे दोज़ख ॾे वञणु कोन ॾींदुसि मालिक मां पंहिंजी अमड़ खे जहन्नम ॾे वञणु कोन ॾींदुसि दुनिया में मुझे कच्चो किराई न अमड़ जी गोद ॾिठम न पीउ जी झोली ॾिठम न अबे मुझे मिठड़ियूं ॾिनियूं न अमड़ मुझे प्यार सां पालियो दुनिया में पीउ मां को जुदा कई हाणे हिते मां वञा जन्नत ॾे पीउ मां वञनि दोज़ख ॾे मौला मां हिन पंहिंजे पीउ मां खे दोज़ख ॾे वञणु कोन ॾींदुसि
मलाइका उन्हें लोहारी पीउ मां के छिकींदा जहन्नम दे, वो बार रो छिकींदो जन्नत दे। मलाइकन जो उन्हें बार जो पान में टसल थी पवंदो। वो हदीस जा लफ्ज़ है मदीने वाले साईं फरमायो त अल्लाह फरमाइंदो अय्युहल सिकल मरागिब रब्बहु ए कच्चा किरल बारला अल्लाह सा झगड़े करण वाला बारला हाणे वट पंजे अब्बे के अंबर के वञो जन्नत ले। सुभान अल्लाह। एक कच्चो किरल बार पर जेकॾहिं कंहिंजो बच्चो नेक ऐं सालिह थियो जो हज करे जो उमरा करे जो ज़कातूं ख़ैरातूं ॾे त इहो बच्चो पंहिंजे पीउ माउ जी सिफारिश कंदो उन्हनि खे पाण सां गॾाए जन्नत ॾियो। जंहिंजो बच्चो क़ुर जो हाफ़िज़ थी वियो न घर जा 70 भाती छॾाए जन्नत ॾियो। जेॾीमहिल हाफ़िज़ क़ुर जा पीउ मां ईंदा न जन बच्चनि खे क़ुर पढ़ायो हाफ़िज़ क़ुर जा थिया। जेॾीमहिल इहे पीउ ऐं माउ उन जा ईंदा अल्लाह फरमाईंदो हिनखे जन्नत जो ताज पहिरायो। इनजी माउ खे बि ताज, इनजे पीउ खे बि बेहश्त जो ताज। साईं फरमाईंदा उन ताज में एॾी रोशनी एॾी चमक एॾी दमक हूंदी जीअं सिज उभरियो आहे जहान रोशन थी वियो आहे। हाफ़िज़ क़ुर जे अब्बे अंबर जे ताज में सिज खां वधीक रोशनी हूंदी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं जंहिंजो बच्चो आलिम थी पवे पीउ मां तां पुछणो ई पीउ मां यकीनन जन्नत। हाणे शादी कंदो त पुटु थींदुसि न, शादी न करे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मौलवी साहब के साईं दुआ कजे मुंहिंजो पुटु नेक सालिह थी। साईं दुआ करे मुंहिंजो पुटु नेक सालिह। अब शादी कई थी न शादी कई कोन थी भागा शादी कई कोन थी पुटु वारी थी तो अवल तो शादी कर तो औलाद थी न मिठा। इन जे लाइ निकाह करण शादी करण मदीने वारे साईं जी सुन्नत ऐं नस्ल खे वधाइण जो ज़रियो आहे। ऐं जेकॾहिं को माण्हू मुफ़लिस आहे सुन्नियो आहे मिस्कीन आहे उहो शादी कंदो अल्लाह हुनजी रोज़ी में बरकत विझंदो। हुनजी रोज़ी में अल्लाह बरकत माना शादी रोज़ी रिज़्क़ जे वधाइण जो ज़रियो आहे। ऐं शादी करण खां पोइ हिकिड़ी ज़िम्मेदारी जो एहसास थींदो। ज़िम्मेदारी सम्झंदो त मुंहिंजी ज़ाल आहे उनजो ख़र्च पको लटो कपिड़ो ईद बरात ते उनजो सार संभाल ज़िम्मेदारी। छड़ो माण्हू लापरवाह सम्झो था न। छड़ो माण्हू मोंदर पलारी में टिकियो त ठीकु आहे, महंदा पलारी में वञी रखियो रहियो त ठीकु आहे। पर जे शादी थियल हूंदसि न त मोबाइल ते हलो सरताज किथे आहे ज़रूरु मोटणो पवंदो। ज़िम्मेदारी जो एहसास पैदा थींदो आहे शादी थियण खां पोइ। ऐं मदीने वारे साईं फरमायो आहे त शादी करण खां पोइ जॾहिं शादी करे घर में घरवारी खे वठी अचे थो मदीने वारे साईं फरमायो त ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे ॾिसे ऐं मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे ॾिसे हीअं निहारे के ही मुंहिंजी ज़ाल आहे। मुड़ुस ॾिसी चए हीअ मुंहिंजी ज़ाल आहे, ज़ाल ॾिसी चए हे मुंहिंजो वर आहे घर धणी आहे। ॾिसनि था पोइ हीअं था कनि जो हथ हथ में मिलाईंदा ज़ाल पंहिंजे मुड़ुस सां मुड़ुस पंहिंजे ज़ाल सां हथ हथ में मिलाए। साईं फरमाइनि था मुड़ुस ज़ाल हिक ॿिए खे ॾिसी हथ मिलाइण सां अल्लाह ख़ुशि थी खिलंदो आहे।
फरमाइंदो मलाइको ही ज़ाल मुड़स जन के मुंह हिलाल बणायो निकाह जे ज़रिए हिक ॿिए ते हलाल करे ॾिनो अॼु कीअं हिक ॿिए सां प्यार ऐं मोहब्बत जो इज़हार करे रहिया आहिनि मलाइको तव्हां शाहिद थियो इन ज़ाल खे बि बख़्शो इन मुड़स खे समझो था ॻाल्हि खे जॾहिं ज़ाल मुड़स हिक ॿिए खे मोहब्बत ऐं शफ़क़त सां ॾिसनि इहो ॾिसण बि बात पराई औरत खे न ॾिसो धारी औरत खे न ॾिसो मोबाइल ते परायूं औरतुनि जा फोटू न ॾिसो ॾिसणो आहे पंहिंजी लॼ पंहिंजी कुंवार पंहिंजी घरवारी खे ॾिसो इहो ॾिसणु इबादत पराई औरत खे ॾिसणु हराम आहे चओ पराई औरत खे ॾिसणु ॻाल्हायो पराई औरत खे ॾिसणु जेको पराई औरत खे ॾिसे थो न जहन्नम जी बाह जो सीहो पखराए उनजे अखियुनि में पलटियूं मदीने वाले साईं फरमाया अन नज़रत सहमुन मसमूमुन मिन इस्हामिल इब्लीस पराई औरत के बुराई की नजर सां ॾिसण शैतानी तीर आहे जेको दिल में चुभी पवंदो पराई औरत खे ॾिसे न अंदर दिल में तीर चुभी पवंदो उनखे पंहिंजी सुहिणी ॻाल्हि बि न वणंदी पराई कारी कोझी शादी खाना आबादी शादी जो शादी खाना आबादी माना घर की आबादी जेकर शादी ना है छड़ो छड़ो वेठो हुजे त घर आबाद न थींदो कुआरड़ी ॾींदी मानड़ी पचाए खाराईंदी ज़ोरड़ा ॾींदी ख़िदमत कंदी अकेलो आई त कचहरी कंदी या घर की आबादी शादी करण जो इस्लामी तरीक़ो हुजण खपे असीं आहियूं मुस्लमान असीं आहियूं असां कलमो पढ़ियो आहे मदीने वारे साईं ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां मदीने वारे पीर ते कलमो पढ़ियो